नाज़रीन, फैज़गंज में ईद वेझो अचण बावजूद दुकानदारनि शयुनि जा अघ वधाए छॾिया आहिनि, जंहिं सबब ख़रीदार परेशान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे अमर शर। नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं फैज़गंज तालुके जे हेडक्वार्टर पकाचांग शहर में, जिथे ईद में सिर्फ़ु 2 ॾींहं रहिजी विया आहिनि ऐं हथरादू महांगाई जो जेको तूफ़ान उहो असांजे हिन शहर में अची वियो आहे। हर जॻह ते जेको आहे सो उन खां पोइ खंडु जेको आहे उहा बिल्कुलु गुम थी वई आहे ऐं जेके दुकानदार वटि आहे उहे बि 100 रुपए खां बि मथे जेको आहे सो किलो हलनि पिया। जॾहिं त असां वटि जेको हिकिड़ो यूटिलिटी स्टोर मौजूदु आहे ऐं उन यूटिलिटी स्टोर ते बि उनजी मजबूरी आहे त उते खंडु न आई आहे। 2 हफ़्ता थी विया आहिनि, खंडु न आई आहे। अॼु हू चवनि था त जेको खंडु अचण वारी आहे ऐं पोइ असां माण्हुनि खे ॾींदासीं। यूटिलिटी स्टोर तां खंडु न मिलण करे जेके आहिनि शहरी मजबूर आहिनि त उहे जेको आहे सो आम दुकानदारनि तां 100 खां बि मथे वठनि पिया। उन सां सब्जियूं रेट किराना स्टोर सभिनी जॻहुनि ते महांगाई वधी वई आहे। अचो त असां हितां जे शहरनि दुकानदारनि ऐं जेको आहे सो आम माण्हुनि जे ख़रीदारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उनजा कहिड़ा वीचार आहिनि। फैज़गंज में महांगाई जो इहो हाल आहे त 100 रुपया किलो खंडु आहे, टमाटर आहिनि, या हींअर जेकॾहिं ईद अचे थी त उन जे हवाले सां बसर आहिनि या अहिड़े क़िस्म जूं ॿियूं शयूं आहिनि। उहे त असांजे वठण खां त ॻाल्हि चढ़ी वई आहे। 300 रुपया किलो टमाटर ऐं 100 रुपया किलो बसर ऐं 100 रुपया किलो खंडु। हुकूमत जूं दावाऊं आहिनि त 8-8 रुपया, कहिड़े दुकान तां 8-8 रुपया मिले थी। उनखे इम्प्लीमेंट बि त करायो न। उन खां सवाइ जेका आम वाह पे शयूं, गोश्त आहे, खीर आहे या ॿियूं शयूं आहिनि, उहे बि असांजे वठण खां तमामु घणियूं महांगियूं थी वियूं आहिनि। असांजो मुतालबो इहो आहे त हितां जी जेका मक़ामी इंतिज़ामिया आहे या सिंध हुकूमत खे फौरी तौरु इन्हनि ख़िलाफ़ु एक्शन करे ऐं असांखे सस्तियूं शयूं मुहैया कयूं वञनि। असां मिसकिन आहियूं, ग़रीब आहियूं, रोज़गार करे पंहिंजा ॿचारा था थियूं। महांगाई थी वई आहे, असां सां ज़ुल्म आहे जाॾो काॾो। रुॻी महांगाई काॾे वञूं असां मिसकिन माण्हू? बचनि जो पोरियो कयूं या असां हिन महांगाई खे मुंहुं ॾियूं? असां सां वॾो वेदन आहे हिकु जाॾो काॾो जूं असांजे मथां गर्दिशूं, असां ग़रीब वञूं काॾे? हालात में फासी वियूं असां मिसकिन। भला ज़हर ॾियनि हुकूमत वारा त असां ज़हर खाई मरी वञूं। त महांगाई जेका सो हिन पकाचांग जे शहर में हथरादू कई वई आहे ऐं जेके हितां जा अमलदार वॾा आहिनि, जीअं मुख़्तियार कार आहे या कोई बि अमला आई ते इदारा आहिनि, उहे हिन ते कोई बि एक्शन नथा खणनि। असां ग़रीब माण्हू हींअर खंडु 100 रुपया किलो मिले थी, यूटिलिटी स्टोर ते वञूं था चवनि था बाबा ख़तमु थी वई आहे। उहे जेके आहिनि सो दुकाननि ते विकिणी था छॾनि, ईअं माना दुकाननि ते जेके आहिनि सो होलसेल में विकिणी था छॾनि। ग़रीब आवाम ताईं इहो असांजो पैकेज मिले ई कोन थो असांखे। ऐं हींअर टमाटो जेको आहे 200 रुपया किलो आहे। इन जो मक़सदु इहो आहे असांखे मथां जीअं महांगो मिलंदो त असां महांगो हलाईंदासीं, ऐं जॾहिं असांखे मथां सस्तो मिलंदो असां सस्तो हलाईंदासीं टमाटो। असां पाण चऊं था त रेट कुझु घटि हुजे त माण्हू वठनि। हींअर 200 रुपया किलो आहे। 200 रुपया किलो अॻु में जेको माण्हू 2 किलो वठंदो उहो हींअर किलो वठंदो। उन करे असां पाण चऊं था त इन जो रेट जेको आहे घटिजे। खंडु थी या जेके बि आम ज़रूरत जूं शयूं आहिनि, सर्फ साबुण, उहे हर शइ जीअं पोइ तीअं महांगी थींदी थी वञे ऐं को बि हिते चेक एंड बैलेंस कोन्हे। जेकॾहिं तव्हां का शइ हिकिड़े दुकान तां वठो ऐं उनजो रेट ते तव्हां ॿिए दुकान ते वञो, 3 दुकान ते वञो त तव्हांखे मुख़्तलिफ़ मिलंदा। त आख़िर किथे आहे उहा गवर्नमेंट ऐं जेका इंतिज़ामिया आहे उहा छा पई करे? जेको आहे असां इंतिज़ामिया खां इहा रिक्वेस्ट घुरूं था त तव्हां हिन जा रेट लिस्ट दुकाननि ते पंहिंजूं मौजूदु रखो ऐं उन खां पोइ ग़रीब आवाम खे जेको पीसियो पियो वञे उनखे कंट्रोल कयो वञे। ग़रीब अटो 60 रुपया किलो थी वियो आहे, मेवो 100 रुपया किलो थी वियो आहे, तूरी 50 रुपया किलो थी वियो आहे। ऐं ग़रीब माण्हू न लटा वठी सघियो आहे, न ग़रीब माण्हू चपल वठी सघियो आहे। मां सॼो ॾींहुं होका ॾींदो आहियां, हींअर 200 रुपया किलो टमाटो पियो थो हलायां। ऐं टमाटो तालुको फैज़गंज ज़िलो खैरपुर खां पियो थो ॻाल्हायां। ऐं ग़रीब लटा न वरिता आहिनि ऐं अटो बि नथो वठी सघे। 70 रुपया किलो अटो थी वियो हलियो। असुल में इहो छा आहे त मथां ई जेके वॾी माफ़िया जंहिंखे इमरान ख़ान थो चए, माफ़िया अॻे करप्शन ई। हाणे जॾहिं बि इमरान ख़ान कंहिं शइ जो चयो आहे मां नोटिस थो वठां, उहा शइ महांगी थींदी आहे ऑटोमेटिक। ऐं माण्हू सम्झी था वञनि सनअतकार जेके आहिनि ताजर, उहे ऑटोमेटिक खंड जा रेट उन्हनि ई वधाया आहिनि। अॻु में आई खंडु जेको आहे 60-70 रुपया हुई, हींअर जेको आहे 90 खां मथे आहे। 90 रुपया ख़रीद आहे, 4500 रुपया कटो। ऐं उहा ई ज़ाहिर आहे मार्केट में असां 95 था हलायूं। पर जेकॾहिं इन जे मथां केरु पुछे, का इंतिज़ामिया हुजे, को तरीक़ेकार हुजे त बिल्कुलु रेट मुनासिबु हली सघंदा। असुल में रेट मुनासिबु कंट्रोल करण जे लाइ का बि शइ कोन्हे, केरु बि कंट्रोल करण लाइ तयारु न आहे। फैज़गंज तालुके हेडक्वार्टर पकाचांग जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन जो चवणु आहे त ईद में 1 ॾींहुं रहिजी वियो आहे, पर हथरादू महांगाई जो जेको जिन आहे उहो बोतल मां निकिरी आयो आहे। अमर शहर, मिरान TV, फैज़गंज।